नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद अहमद चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इम्तिहान शुरू थी चुको। हू हाणे अटे ऐं खंड जे बहिरान जी ज़िम्मेवारनि सां कहिड़ो सलूक करे थो। रेलवे वारे वज़ीर शेख रशीद अहमद रावलपिंडी स्टेशन ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त खंड ऐं अटे जी सब्सिडी में असद उमर जो किरदारु नाहे, रज़ाक दाऊद जो किरदारु इम्कानी तौर ते थी सघे थो। शेख रशीद चयो त इमरान ख़ान ऐं जहांगीर तरीन जा लाॻापा बहितर आहिनि। ॿिन्ही में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। थोरी घणी हेठि मथे थी वेंदी आहे जेके लाॻापनि में को फ़र्क़ु पए पियो त उहे परे नथा थी सघनि। शेख रशीद हुकूमत जे इख़्तिलाफ़नि जी तरदीद कंदे चयो आहे त के बि ॿ ग्रुप न आहे, रुगो कप्तान फील्डिंग बदिलाई आहे। कप्तान पंहिंजी फील्डिंग बदिलाईंदो रहंदो आहे, हू जॾहिं चाहे बदिलाए सघे थो। इमरान ख़ान खे ख़बर आहे त कंहिंखे गॾु खणी हलणो आहे, इन जी फ़ैसिलनि जी असांखे ख़बर ई न आहे हूंदी। शेख रशीद चयो त जांच रिपोर्ट वक़्त खां अॻु अची वई आहे। 25 अप्रैल खां पोइ अचणी हुई त बहितर हो। फ्रांसिकल रिपोर्ट में जेके मुलविस हुआ उन्हनि खे सज़ा ॾियारी वेंदी। रमज़ान खां पोइ असांजी ज़िम्मेवारी आहे त जेके बि अटे ऐं खंड जी चोरी में मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा ॾिनी वेंदी। जॾहिं त मां कारोबार मां सियासत में आयुसि त माफ़िया मज़बूत थी वई आहे। मुल्क में माफ़िया पहिरीं एतिरो मज़बूत न हुई जेतिरो अॼु आहे। बदकिस्मती आहे त कारोबारी माण्हू सियासत में ईंदो आहे। शेख रशीद वधीक चयो त इमरान ख़ान हुकूमत जो इम्तिहान शुरू थी वियो। ॾिसणो इहो आहे त फ्रांसिकल रिपोर्ट अचण खां पोइ मुलविस माण्हुनि सां असां कहिड़ो सलूक करियूं था। मीडिया ऐं अवाम कोरोना वायरस विसारे वेठा आहिनि। अटे ऐं खंड ते सॼो ध्यानु आहे। हिन चयो आहे त इम्तिहान जो महीनो रमज़ान में शुरू थी सघे थो। इम्कान आहे त रमज़ान जे महीने खां पोइ सियासत में काफ़ी तेज़ी ईंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।